असीं नीपा चौरंगी वटि मौजूदु आहियूं, जेके मुंहिंजे पुठियां सफ़ारी पार्क मौजूदु आहे। उन खां पोइ ही मेन चौरंगी आहे कराची शहर जी, जेको अॼु 11 ॾींहं गुज़रण बावजूदि कराची खे अॼु जुमे जे ॾींहुं मुकमल तौरु लॉकडाउन कयो वियो आहे। उन हवाले सां अवां ॾिसी सघो था त समूरा रोड रस्ता ब्लॉक कया विया आहिनि, जिते असांजी पाक फ़ौज, सिंध पुलिस, ट्रैफिक पुलिस जा नौजवान ऐं रेंजर्स आर्मी जा नौजवान बाक़ाइदगी सां उहे ड्यूटियूं पंहिंजूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। बाक़ाइदगी सां रोड वीरा नज़र अची रहिया आहिनि। अॼु जुमे जी निमाज़ बि जे लाइ बि पिणु समूरियूं मस्जिदूं बंदि कयूं वियूं आहिनि। का बि मस्जिद जेका उहा खुलियल न रही आहे। असां पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो अहिड़ो लॉकडाउन हिते कराची शहर में ॾिठो आहे, जेको अॼु मुकमल तौरु लॉकडाउन जेको आहे बाक़ाइदगी सां कयो आहे। अवां ॾिसी सघो था त रोड रस्तनि ते कंटेनर बीहारे करे जेका आहे पाक फ़ौज, सिंध पुलिस ऐं रेंजर्स जा जवान जेके आहिनि उहो हिते जेको आहे रोड बंदि करे छॾिया आहिनि त जीअं कराची जी आवाम शहरी ॿाहिरि न निकिरनि किरोना वायरस जे वबा सां। जॾहिं त किरोना वायरस खे रोकण जे लाइ समूरी जेका सरकारी मशीनरी बाक़ाइदगी सां पंहिंजा किरदार अदा करे रही आहिनि, पर अफ़सोस सां असांजी कराची जा काफ़ी अहिड़ा नौजवान दोस्त या अहिड़ी फैमिलियूं जेके आहिनि उहो घर में वेहण जे लाइ मजबूर आहिनि, उहे नथा वेही सघनि घर में। सो इन वक़्तु बि समूरो रोड रस्ता बाक़ाइदगी सां जेके आहिनि उहो अवां ॾिसी सघो था असांजी सोच टीवी जे स्क्रीन तां, त बिल्कुलु उहो वीरान नज़र अची रहिया आहिनि। इवन एतिरे क़दुरु जो पेट्रोल पंप बि बंदि आहिनि। उन खां पोइ उहो सब्ज़ी जा दुकान, फल जेको आहे फ्रूट, भाॼी, सब्ज़ी जेके बि आहिनि समूरा जेके आहिनि उहो कारोबार बाक़ाइदगी सां बंदि कया विया आहिनि। अॼु 11 ॾींहं लॉकडाउन जो तव्हां उहो मंज़र असांजे सोच टीवी जे स्क्रीन तां ॾिसी सघो था त अवां जेको आहे कीअं जेको आहे कराची में जेको आहे बाक़ाइदगी सां लॉकडाउन कयो आहे। हुकूमत पारां इहो ऐलान बि कयो वियो हो त सुभाणे जुमे जो ॾींहुं जेको आहे मुकमल तौरु जेको आहे लॉकडाउन कयो वेंदो। जी सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।